जी नाज़रीन, तालुके खानापुर के कच्चे में आम ख़बर है जो गाँव से शेयर कयूं पिया। SSP शिकारपुर इरफान अली समूह पुलिस हटाला साण करे कच्चे में पहुंची वियो। SSP शिकारपुर तालुके खानापुर के कच्चे में ॾुआरनि खिलाफ़ कार्रवाई तेज़ करण लाइ नापरकोट थाणे ऐं कोटशाहू थाणे जी हदुनि में स्पेशल टीम इंचार्ज सजाद शाहानी ऐं नापरकोट पुलिस SHO तारिक अब्बास सोलंगी सां गॾु कच्चे जे मुख़्तलिफ़ चौकियुनि खे घुमी ॾिठो। ज़िले शिकारपुर पुलिस खानपुर के कच्चे में रहंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरनि जे ॾुआरी गैंगनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करण जी हिकमत अमली जोड़े वरिती आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। SSP शिकारपुर इरफान अली समूह पुलिस हटाला साण करे तालुके खानापुर के कच्चे में पहुंची वियो। SSP शिकारपुर तालुके खानापुर के कच्चे में ॾुआरनि खिलाफ़ कार्रवायूं तेज़ करण लाइ नापरकोट थाणे ऐं कोटशाहू थाणे जी हदुनि में स्पेशल टीम इंचार्ज सजाद शाहानी ऐं नापरकोट पुलिस SHO तारिक अब्बास सोलंगी सां गॾु कच्चे जे मुख़्तलिफ़ चौकियुनि खे घुमी ॾिठो।